गुलाम खान गफरेस गफार खान जे आसरे में बीठो आहे इहो नामुमकिन आहे। छा हेॾा गुलाम खान कमाल खान छुटी वियो आहे। इहो नामुमकिन थी सघे थो जो रेस गफार खान वेठो आहे। इहो मुमकिन न आहे जो पुलिस वारा छॾिजे। कमाल खान के जो गफार खान रेस गफार खान वेठो आहे जी कमाल खान जो खुले कमाल खान जो मैं ॾिसंदो ये डायलॉग वाला कमाल खान उहो कारीगर आहे जंहिंजो पंहिंजो फेस कॾहिं न छॾींदो। गुलाम खान तुंहिंजी वॾी महिरबानी जो असांखे तव्हां ॿुधायो। हाणे छा कयूं? हाणे हिनखे हाली ॾिसूं था तूं हाली हिते बि ॾिसूं हिन पुलिस वारनि खे इहो जो या मजाल कजनि रेस गफार खान दा इहो ॾाढी भारी पवंदी हुई पुलिस वारनि खे अॼु ॾिसूं था पुलिस वारनि खे। हलो वञूं था गफार खान ॾे कमाल खान ॾे ॾिसूं छा पियो करे कमाल खान।